हजरत सही सुल्तान अल वाइज़िन शेर मुस्तफा रहमतुल्लाह अलैहि चो सुभान अल्लाह। साईं को सोबत में रहंदो हो हजरत रोज़े वारे जो फ़कीर निज़ामानी हो सांगड़ जो, हाणे ता वो विसाल करे वियो। नमाज जो तमाम पाबंद हो, 5 वक्त जो 2 वक्त जिक्र कंदो हो, बाकी सलाह सगोरी पढ़ंदो हो। अल्लाह के वो भी प्यारो थी हो। हजरत साईं सुल्तान अल वाइज़िन रहमतुल्लाह अलैहि जहान छॾे विया। उन जो बचड़ा आया जुमे जी नमाज पढ़ण जे लाइ। साईं मुफ्ती हक़ नबी सिकंदरी दामत बरकात वालिन के अर्ज़ कयो त क़िबला तव्हां पंहिंजे वालिद जी ज़ियारत कई आहे? साईं फरमायो त हा मूं बाबा साईं जी ज़ियारत कई आहे। 17 रमज़ानुल मुबारक जो ॾींहुं हो, जुमे जो ॾींहुं हो। उहो जेको रमज़ान गुज़री हो जुमे जो ॾींहुं हो ऐं उन जुमे जे ॾींहं ते मूं ज़ियारत कई। ऐं साईं खे ईअं थियो जो साईं जुमो पढ़ाए साईं खे घर वञणो ई कोन्हो, बसि इहे अलाए छो जल्दी मूंखे जेका का शइ छिके वञे। घर पहुतुसि, पंहिंजे थी कमरे में सुतुसि, अञा विहाणे ते अखि सां लॻी त साईं ज़ियारत कराई। साईं ॿुधाइनि त साईं ख़ुशि आहे अल्हम्दुलिल्लाह। साईं फरमाए देखो तव्हां पंहिंजे वालिद जी ज़ियारत कई आहे? जी हाओ क़िबला असां बि पंहिंजे बाबा साईं जी ज़ियारत कई आहे। छा कीअं ॾिठो त बची ॾाढो ख़ुशि आहे। असां अहवाल पुछियुसि त बाबा साईं ॾियो ख़बर कहिड़े हाल में आहियो? चवण लॻो बाबा हज़रत रोज़े वारे जे सदके नबी पाक जे सदके अल्लाह असां ते महिरबानी कई कि असां उन खां पुछो त बाबा महिरबानी करे ॿुधाए सकरात जो मामलो कीअं आहे? अजड़ा हमेशह न हूंदा सावण संदा ॾींहं, ये जवानी यको न हूंदी। हाँ ये जहान छॾणो पवंदो, छा बि करे छॾ। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ थी असां बाबा साईं खे चयोसीं बसि बाबा छॾियो इन ॻाल्हि खे, अलाह महिरबानी कई। सकरात तमामु सख़्तु आहे। इन हवाल ॿुधाए असांखे। हाणे पंहिंजे बच्चनि खे थो ॿुधाए ख्वाब में, चवनि थो बाबा सकरात जे लॻी अहिड़ी सख़्तु आहे, अहिड़ी का सख़्तु शइ न आहे। मुंहिंजो जिस्म मूं पेरनि मां साहु छॾे वियो, अची लुकीअ में फाथो ऐं मां आसमान ऐं ज़मीन जे विच ते सम्झ जहिड़ो लटकियल हुउसि। तमामु सख़्तु तकलीफ़ हुई। दिलि में ख़्यालु कयुमि त कलमो पढ़ां, ईमान वठी करे अल्लाह जे हुज़ूर में वञा। ये इरादो कयां त अॻियां मुंहिंजे खॿे पासे ॾांहुं शैतान किनी शिकिल करे अचे बीठो। चवण लॻो त कलमो न पढ़जां, कलमो पढ़ंदे त मरी वेंदे। निभागो इंसान जो दुश्मन, रसूल जो उम्मत जो दुश्मन। तॾहिं चइबो आहे त मल्ला शेख लहू फशैखहु शैतान, जंहिंजो मुर्शिद न आहे तंहिंजो मुर्शिद आहे शैतान। तॾहिं त हज़रत रोज़े वारे फरमायो त मुंहिंजे लड़ीअ में जेको दाख़िल थियो किथे बि मरे पहुचंदो सा। जी मां इरादो कयो हो, मूंखे कलमू न पढ़े, कलमू पढ़ंदे मरी वेंदे, कलमू पढ़ न पढ़े। मां परेशान थियुसि त मां त कलमू नथो पढ़ी सघां, छा थींदो मुंहिंजे लाइ? जी 5 मिंट को न गुज़रिया, हिन कशम होसि त कलमू हिन भाॻो मूंखे पढ़णु नथो ॾे। 5 मिंट बि को न गुज़रिया, हेॾो ॾिसां सॼे पासे ॾांहुं हज़रत पीरनि जो पीर अब्दुल कादिर जीलानी ऐं हज़रत रोज़े धणी पहुची विया। सॼे पासे ॾांहुं पीरान पीर बीठो आहे, उनजे भरिसां हज़रत पीर साईं रोज़े वारा बीठा आहिनि। हज़रत पीर साईं रोज़े वारनि ॾे पीरान पीर निहारियो त हज़रत रोज़े वारे ईअं चयो फ़क़ीर जेको दुनिया में कलमू पढ़ंदे हे उनखे यादि कर। ईअं चई ऐं मूंखे ईअं न चयो त पढ़, बसि ईअं चयो त कलमे खे यादि कर जेको दुनिया में तूं ज़िक्र कंदे हे। बसि ईअं चई पीर साईं फरमायो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। हज़रत पीर साईं मुंहिंजा त वो निज़ामानी फ़क़ीर थो चए त जंहिं महिल पीर साईं ज़िक्र शुरू कयो त मुंहिंजे ज़बान ते बि ज़िक्र जारी थी वियो। त वो शैतान वठी भॻो, मूंखे इशारा पियो करे न पढ़जां। पीर साईं ज़िक्र शुरू कयो, चई शैतान वठी भॻो। मां बि ज़िक्र शुरू कयो, जी ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह चयुमि त मुंहिंजो दम परवाज़ थी वियो। अल्लाह जे हुज़ूर में ईमान सां पहुची वियुसि। हाणे ॿुधो हाजी साहब छा थो चए, तंहिंखे शैतान कुझु न कयो
कई जंहिं यार विसारियो मुंहिंजो पीर सही पगारो उन पाण सपाण कई जंहिं यार विसारियो मुंहिंजो पीर सही पगारो मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो मुस्लमान भाइरो त इहे अल्लाह वारा आहिनि छा आहिनि बाबा जिनकी अल्लाह पाक तारीफ़ कई आहे अल्लाह ताला जी ज़ात फरमाए त अल्लज़ीना आमनू व कानू यत्तकून उन्हनि जी निशानी त वधे त ईमान वारा हूंदा ॿियो मुत्तकी परहेज़गार हूंदा खलीफ़ो सारंग फ़कीर चयो त मां त मोटा घोड़ी खणी जो मोटा ई पी साईं खे ख़बर पइजी पाण पाण जमाए सघो तव्हां हिते सभई बीहो मुंहिंजे कॾ केरु न अचे आउं पाण ई थो हिनखे ॾिसां अॻियां सारंग फ़कीर जी घोड़ी पोयो पीसे जो घोड़ो हल भॼ भॼ हुन भॼायो घोड़े खे त पीसे जे मुंहं न चढ़ा आख़िर पीसे पहुतो आख़िर न घोड़े खे छॾी पंहिंजी घोड़ीअ खे छॾियो वठी भाॼ कई हिकिड़ो खामो उन खामे में ऊंधो थी सुम्ही पियो आहे अखियुनि ते हथ ॾिनई त पीसाईअ खे न ॾिसां मां म्यावाल जो मुरीद आया मुंहिंजा दा पीसाई पंहिंजे घोड़े मुबारक तां लही करे हेठि लही खामे में आया कंध खां वठी छिके फरमाइनि सा सारंग फ़कीर केतिरो भॼंदे असांखे अल्लाह वटां अमर थियो आहे त सारंग फ़कीर खे खिलाफ़त विलायत ॾेई छॾे उथियो चवण लॻो क़ुर्बान वञा क़िबला हाणे मुरीद ते ॾांहुं पर मेरी कुदरती पारत हो सुभान अल्लाह हथ मथे करी वॾी आवाज़ सां चओ जिन इन कुंदरी जी ज़ियारत कई आहे उहे वॾी आवाज़ सां भेज पगार जो नारो अदा फ़कीर के घणा सौ साल चांदे सुते 200 साल आराम सां ये अॼु बि फ़कीर जी कुंदरी सलामत आहे मुला खे चौपड़े जी क़बर खोट ॾिसूं सलामत हुजे ॻाल्हायो यार अलाह मदीने कढे वे हां बाबा ता चो वलियन जी दुश्मनी खयो अदा तवा साड़ खणी क़बर में विया हो हे मोहम्मद जो ठार खणी क़बर में सुता तमा बुग़्ज़ खणी वया हो क़बर में हे रसूलुल्लाह जी उम्मत जे वलियन जी मोहब्बत खणी सुता आहिनि पो मुजादा मोहब्बत पाए मन में रंढा रोड़िया जन तन जो सराफन अण तोड़ो अघाई नदी पाए मन में सनू कतियो जन तन जो सराफन दुको दाखिल न कयो मुझा दोस्तो पाण फरमाए तो फकीर असांखे त अल्लाह वटा अमर थियो आहे ये तो कुर्बान वञा हाणे मुरीद तो जो पर मुझे कुंदरी जी पारत हुजे मुझा दोस्तो अजीजो उन खां बाद में पाण हिकड़े ॾिहाड़े मुझा दरगाह मुबारक ते हुजन खलीफो सारंग पीसे रोज़े वारा बि वेठा चओ सुभान अल्लाह मखदूम साहब खोड़न जा 10-15-20 मौलवी वठी पीसे सां मुनाज़रे लाइ आया इहो जहिड़ो पुराणो नओं कोन्हे ॻाल्हायो जहिड़ो इहो पुराणो आहे पी नओं कोन्हे को मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो मुस्लमान ॿार जीअं जो दरगाह मुबारक ते आया पीसे हिननि खे ख़ुशख़राबत कई कियां आया हो कि मुनाज़रो कयो ॻाल्हायो अॼु चओ सुभान अल्लाह टंडे यार जे भरसां फ़कीरनि हिंगोरनि फ़कीरनि जो आहे ॻोठ बंगलो बि ठहियल आहे अब्दुल वाहिद वारा फ़कीर अमान लाल दरिया खान हाजी इस्माइल काके पुट जे भरसां ॻोठ जे भरसां हिते अचे मुला गॾु थिया असां सां मुनाज़रो कयो अचे से ॻाल्हि हली अचे ॻाल्हि करे साईं अब्दुल्ला खे फोन कयो साईं मुफ्ती अब्दुल रहीम खे चओ मुनाज़रो आख़िरकार साईं खे वठी आया जॾहिं वठी आया हुन हमरान खे ख़बर पई त मुफ्ती साहब आयो हाणे किथां अचे शाम थी वई साईं तो उनखे चो के वॾे ख़बर तो वारा बोलिया मुला किथे साईं बस कोन आया साईं उनखे छा ॿुधायो हुई उनखे ॿुधायमि त मुफ्ती अब्दुल रहीम जे पोइ किथां ईंदा ॻाल्हायो त सही बाबा सुभान अल्लाह त चओ जवाब सबूरी आहे वो दाई हज़रत शक्ल मारे जो फैज़ आहे चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो मुस्लमान भाइरो छो त तव्हां बि से जमायत माण्हू तो तव्हां बि जो त कुकड़नि जी मेल बि ॾिठी से रिछ कुते जी बि ॾिठी आहे पछूं घड़े ॾिठियूं हाणे वरी मुला मिड़नि त ॾिसो
आओ ना ऐसे सारे बटे बटे बोला ता ॻाल्हायो असां त ॻाल्हायूं न उनखे अचे त ॻाल्हायूं कि असां भित सां ॻाल्हाईंदासीं छा ॻाल्हायो जमा सगो रे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो मुस्लमान भाइरो जंहिंजे मथां अल्लाह वारनि जी नज़र हूंदी आहे सॼी ज़िंदगी उस्ताद सही रहमतुल्लाह ताला अलैह खुदा जो कसम गोलनि में जल झर में झंग में बर थरनि में हज़रत रोज़े वारनि जी जमायत जी ख़िदमत कई पर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो अहले सुन्नत व जमात जे मथां न जवान जो वो एहसान आहे जो मुंहिंजा सॼी ज़िंदगी ॻाल्हियूं त बिल्लाहे नथा सघूं पिया जे रस्ते सां ईंदो हो त इहो भॼी हलिया वेंदा ॼण मैदान ख़ाली हाँ या न इहा हज़रत रोज़े वधरी जी महिरबानी आहे हिन जमायत जे मथां चकर मकर खोड़ ॾींदा टाड़ ॿाहिरि ॾाढियूं हणंदा ॻाल्हायो मैदान ते इंशाअल्लाह ताला ईंदा ई कोन को ईंदा काथो कूड़ो माण्हू ईंदो बाबा कोन ईंदो तंहिंजे करे साईं खे ताईं पुछो छा चयो अथव उन्हनि खे चयो के भला मुफ्ती साहिब पोइ किथां ईंदा तव्हां मुंहिंजो नालो ई न खणो हा न खणो आहे त सही हो बि त सम्झनि था न मुंहिंजा त अॼु हुननि जा वॾा वॾा मौलवी आहिनि वॾे माना पाकिस्तान लेवल ते मञनि था चवनि था मुफ्ती साहब जैसा आलम नहीं आएगा हाँ बड़ा गजब का मुनाजर था उसके सामने कोई खड़ा नहीं हो सकता यह हकीकत है इहो चाहे हज़रत छट धणी जो फैज़ जो सुभान अल्लाह तो सुभान अल्लाह छट धणीअ जे शान में शेर लिखण ले कल मुखड़ी तुस त्यार मिठा महसूस कय में मुझे साम्हूं बीठो वा पुंधलो पगदार मिठा हज़रत क़िबला मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैह हज़रत पी साईं छट वारे जी हिकिड़ी करामत आहे पर अॼु कोन थो ॿुधाए वरी ॿिए दफ़े दुरूद पढ़ण जी बगान पूरी का पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या जागो था अलाए निंड में आयो चङो हथ मथे खणो जेके थका हो बस हाणे भट खाई थकिजी पिया वञनि दुरूद पढ़ण भुल गया फकीर आऊं त ॻाल्हाए न पर जमायत खे एॾो भत खाराए मां बि त इहा ई तो ॻाल्हि कयां न जमा सगोरी हाणे हिकु दफ़ो वॾे आवाज़ सां दुरूद पढ़ाए मां ॾिसां त तव्हां महबूब जा आशिक़ कीअं था दुरूद पढ़ो त पोइ तव्हांखे ॿुधायां सल्लल्लाहु अलैहि अञा हिकिड़ो दफ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह चो सुभान अल्लाह हेले तव्हांजे इलाइक़े में हिकिड़ो पी साईं जो न्याज़मंद हो पीसे छट वारे जो पीसे छट धनी जो न्याज़मंद हो पीसे सां ॾाढी उनजी मोहब्बत हूंदी ऐं तमामु वॾो माण्हू हो पर इत्तेफ़ाक़ सां कॾहिं इंसान भरी में कॾहिं भाकुर में माली हालत सां कमज़ोर थी हिकिड़े ॾिहाड़े मुंहिंजा त पी साईं छट धणी रज़ी अल्लाह ताला खे अर्ज़ु कयो ओ क़िबला क़ुर्बान वञा छट वारा मुंहिंजे हक़ में त दुआ घुर पाण फरमान था छा थियो क़िबला माली हालत परेशानी वारी थी वई आहे एॾो ज़मींदार माण्हू क़िबला तमामु कमज़ोर थी वियो आहियां महिरबानी कयो मुंहिंजे हक़ में दुआ करो पाण दुआ त पाण ॻाल्हि ॿुध पोइ जे माली हालत परेशानी थी वई थी न कमज़ोर थी वियो मीलाद कराए सरकार जो कि कुर्बान वञा मीलाद कराईंदो आहियां
यारी शरीफ थींदी आ, फलाना फलाना खतीब ईंदा है, मीलाद सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पढ़ंदा है। तो सुभान अल्लाह तव्हां बि कंदा आहियो न बाबा। मां हितों जे इलाइक़े जी मूंखे घटि ख़बर आहे, पर मां हेॾे ॾहर किले उत्तर ॾे वयसि, एॾे कमाल हो हिटुनि में मूंखे त सम्झ में ॻाल्हि कान पई अचे। तव्हां त का शइ, तव्हां त मुठ बि माण्हू कोन आहियो। 20,000 माण्हू ऐं रोज़ानो 4-5 जलसा। जमात नमाज उते पढ़े वेही जेका सो वाइज़ ॿुधी वरी ज़िक्र करे वरी उन खां पोइ हल बाबा वरी सुबुह फलाणे फलाणे पढ़े। मूंखे ॿुधायूं त असां हेतिरा जलसा मुक़रर कया आहिनि। मूं चयो बाबा जमायत रोज़े वारे जी ॻाल्हि ॿुधो, नबी करीम जी ज़ात बाबरका जो नालो आहे मुहम्मद। इन जा अखर आहिनि कुल 92। मूं चयो 92 जलसा कयो रसूलुल्लाह जे न, उथी बि ऐलान कयो 92 थी विया। चओ सुभान अल्लाह। महबूब जो मीलाद आहे, ॾाढा चओ सुभान अल्लाह। अल्लाह तबारक जग सारे ते क्यों ॾिसो केॾो थोरा, अल्लाह तबारक जग सारे ते क्यों ॾिसो केॾो थोरा, सल्ले अल्लाह चई हूरन लोॾे हबीब जो वहदोरो है। अल्लाह तबारक जग सारे ते क्यों ॾिसो केॾो थोरो। फरमाए मीलाद कर, क़िबला कंदो आहियां, फलाना फलाना खतीब ईंदा आहिनि। हाणे फरमाइनि था उहे खतीब भले अचनि पर मुंहिंजे मौलवीअ जी तक़रीर करां। वञा अलाए तव्हांजी कहिड़ी मुराद आहे, कहिड़ो मौलवी? हाणे फरमाए मुफ्ती अब्दुल रहीम जलसो करां। साईं उहो असांखे टाइम ॾींदो, अलाए हुनजो 2-3 महीना अॻु पाण फरमाए मां हुकुम जारी थो कयां, टाइम कीअं न मिलंदो, बसि इनायत थिए जेका टाइम मिले। पाण फरमाए तूं वञ। पाण दरगाह मुबारक ते फोन कयूं त मुफ्ती साहब खे, तॾहिं मोबाइल कोन्हे, तव्हां मुफ्ती साहब खे चओ त हिन फलाणो माण्हू ईंदो, हिनखे टाइम ॾे। साईं ख़बर पइजी वई। साईं उन ॾींहं खां इंतज़ार में जीअं जो उहो शख़्स पहुतो अचे, चओ सुभान अल्लाह। पाण सॼी डायरी रखियोसि बाबा जेका खपई हुकुम। तारीख़ तय थी वई, फ़क़ीरनि खे ख़बर पई, हज़ारे माण्हू गॾु थिया। डीएसपी दरसा अञा जेरो आहे, हैदराबाद में रहे थो। मूंखे चई त मां उन टाइम ते एसएचओ हुअसि। मूंखे ख़बर हुई जिते जलसो उते वहाबनि जो गॾु। साईं अब्दुल्ला खे बि ख़बर अथव, चओ सुभान अल्लाह। जी मूंखे डीएसपी जो त कीअं कमु हलंदो, चयोमांसि ख़बर आहे न, तूं मूंखे फोर्स ॾे, मां पाणी थो संभालियां। जी साईं रहमतुल्लाह अलैह जो जीअं आया त जो ओताक ते वेठा, पहिरियां चयो त कुर्सी जे भरिसां टेबल बि रखो, टेबल जे मथां क़ुर शरीफ़ रखो। जी मां चयो अॼु मज़ो थींदो। मशहूर थी त पीर पगार जो हुकुम सां तो जलसो थिए। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, उस्ताद साईं रहमतुल्लाह अलैह जी पहुता, ओ डीएसपी साहब चए पियो मां निहारियां पियो लोकल माण्हू, ॾिसां पियो त हे ॾाढा मुला हिते वेठा आहिनि, 50 ॼणा वेठा आहिनि। अचे मुंहिंजा चई साईं जी तक़रीर जे महिल कई अचे, तक़रीर अहिड़ी कई जो हुननि खे सॼो बंदि करे छॾियो। ऐं तक़रीर शुरू कंदा हुननि बि चिठियूं लिखणु शुरू कयूं, टेबल ते रखंदो वियो, तक़रीर ख़त्म करे चिठी खोलींदो, क़ुर पढ़ंदो, क़ुर शरीफ़ खोलींदो, जवाब ॾींदो वियो। जंहिंमहिल चिठियूं थियूं पूरियूं तंहिंमहिल साईं क़िबला मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैह फरमाए बाबा हाणे मां तव्हांजे चिठियुनि जा क़ुर मां जवाब ॾिना आहिनि। हाणे मुंहिंजे आॾो तव्हां आहियो जाहिल, हाणे तव्हां मूं जेको सुवाल मूं ॾे वरी करे त मां सम्झां त हे आलिम आहे। अल्लाह जो कसम आहे, कंहिंखे ज़रूरत नथी ॿिए सुवाल करण। ॻाल्हायो त सही बाबा, ॻाल्हायो त सही आहे। कंहिंखे नथी पाण पर ॾिसो तव्हां चाहियो न, तव्हां त तोते वारियूं ॻाल्हियूं यादि करे वेही रहिया आहियो। हाणे सुवाल कयो त मां मञा तव्हां आलिम आहियो। कंहिंखे जी ज़रूरत नथी सुवाल करण जी। दुआ घुरी जेको आहे सो पाण रवानो थी वियो, 6 महीननि में फ़क़ीर वरी माला माल। इहा हज़रत छठ धड़ी जी करामत थो चओ सुभान अल्लाह। इहो हज़रत क़िबला साईं मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैह जे मथां हथो पीसे छठ वारे जो जमायत जे मथां कोन्हे छा? सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, सारफ फ़क़ीर खे वेठो आहे, हुननि मखदूम साहिब जे साईं सां मुनाज़रो कयो। पाण फरमायो ठीकु आहे,
तव्हां हो 20 ॼणा हाणे मुंहिंजो हिकिड़ो फ़क़ीर आहे सारंग फ़क़ीर इन्नी बिन्नी बि कोन हुजे पढ़ियल ॿुधे थो वेठो पाण पे अल्फ बात असांजी न इन्नी न बिन्नी सारंग फ़क़ीर जी क़िबला हिननि सां त ॻाल्हि पाण फरमाया त मुंहिंजे सारंग फ़क़ीर सां तव्हां मुनाज़रो कयो जे इनखे वियो मारे मुनाज़रे में त पोइ मां रोज़े वारो पे परे कोन आहियां जंहिंमहिल हज़रत पेसई रोज़े जणी बादशाह रज़ी अल्लाह ताला अन्हु सारंग फ़क़ीर जे मथां पंहिंजी नज़र करम जी कई आहे नज़र रखी पीर साईं वेही रहियो निगाहे वली में ये तासीर देखी बदलती हज़ारों की तकदीर देखे हाणे पीर साईं रोज़े वारे जी नज़र आहे हुननि मौलवी साहबनि किताब खोलिया सवाल कंदा वञनि फ़क़ीर क़ुरान पढ़ंदो जवाब ॾींदो वञे बेटा ऐसा फरमाए तो अण पढ़ियाई पढ़िया थिया वरी जन खे पढ़ाए पाण जंहिंमहिल मौलवी साहबनि जो खीसा थिया ख़ाली तंहिंमहिल चयो क़ुर्बान वञा असां हारायोसीं तव्हांजे फ़क़ीर खटियो पर इहो त ॿुधाए त आंदो काथों थी गोहर पढ़ियो किथे आहे पीर साईं नज़र हटाए फरमाईंदा पाण पुछोसि हो पिया त नखे भला ईअं गुस्ताखी हेॾे आलिम सां कीअं कबी तव्हां पुछो असां बस कई तव्हां पाण ॻाल्हायोसि न सही असांखे इहा ज़रूरत ई कान थी थिए हाणे महिरबानी कयो तव्हां पाण पुछोसि पाण फरमाईंदा सारंग फ़क़ीर जी क़िबला हिन मौलविन खे दुआ कुनूत त ॿुधाए सारंग फ़क़ीर जी क़िबला हिननि खे दुआ कुनूत ॿुधाए क़ुर्बान वञा तुंहिंजी मुंहिंजे मथां नज़र हुजे तेरी दुआ होवे तेरी नज़र होवे इथई मुलाकू अला ॾेखा छोड़ा बाक़ी याकन बूदी में को कोने आंदी वे फ़क़ीर ॿुधे तो पाण जे नगरी में वेठा आहियूं ये याकन बूदी माना दुआ कुनूत चवण कोन पियो अचे इहा मूंखे कान थी अचे पर जे तो रोज़े वारे जी मुंहिंजे मथां नज़र हुजे त हिते वेठे हिननि खे अर्श ॾेखारे छॾे ओ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो इहो कामिल जो कमाल आहे तॾहिं अल्लाह ताला फरमायो त औलियाई तहत कबाई ला यारिफुहुम इल्ला सिवाई मुंहिंजा वली मुंहिंजे रहमत वारी चादर में ढकियल अथव मूंखों सवाइ इन्हनि खे को सुञाणंदो ई कोन्हे अल्लाह ताला फरमायो अल्लज़ीना आमनू व कानू यत्तकून उन्हनि जूं ॿ निशानियूं अथव हिकु त ईमान वारो हूंदो ॿियो